कराची खां अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾींदासीं। औरंगी टाउन मोमिनाबाद तैयबा मस्जिद वेझो घर में सिलेंडर धमाको थियो आहे। धमाके में 2 ॿारनि ऐं औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां खे ॾियूं पिया। कराची जे औरंगी टाउन वारे इलाइक़े मोमिनाबाद तैयबा मस्जिद वेझो घर में सिलेंडर जो धमाको थियो आहे। धमाके में 2 ॿारनि ऐं औरत समेत 5 ॼणा सड़ी ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे फौरी तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। कराची खां औरंगी टाउन मोमिनाबाद तैयबा मस्जिद वेझो घर अंदर सिलेंडर जो धमाको थियो आहे। धमाके में 2 ॿारनि ऐं औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर अवां खे ॾे रहिया आहियूं। कराची जे औरंगी टाउन वारे इलाइक़े मोमिनाबाद तैयबा मस्जिद वेझो घर अंदर सिलेंडर धमाको थियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इसहाक सरकी लाइन ते मौजूद आहे। इसहाक, आगाह कजो, सिलेंडर धमाको थियो आहे, छा पोज़ीशन आहे हिन वक़्त ज़ख़्मियुनि जी? बिल्कुल ॾिसो, ज़ख़्मियुनि जी हालत जेकी आहे ख़तरे खां ॿाहिरि थी ॿुधाई वञे। पुलिस जो चवणु आहे त मोमिनाबाद में हिकिड़ो घर आहे, उनजे जेको आहे किचन में गैस भरिजण सबबु इहो धमाको थियो आहे, जंहिंमें जेको आहे गैस भरिजण सबबु जेको आहे धमाको थियो आहे। किचन में जेको आहे गैस खुलियल हुई, जंहिंजे करे इहो धमाको थियो आहे। जॾहिं त चुल्हे खे बाहि ॾियण जी कोशिशि दौरान इहो धमाको थियो आहे। जॾहिं त वाक़े में जेको आहे 5 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। जॾहिं त वाक़े वारे हंधि पुलिस की नफ़री पहुची चुकी आहे। पुलिस पारां इहा तस्दीक कई वई आहे त जेके 5 ई माण्हू आहिनि, उन्हनि जी हालत जेकी आहे ख़तरे खां ॿाहिरि थी ॿुधाई वञे। ऐं जेको आहे ज़ख़्मियुनि जी सुञाणप बि थी आहे, जंहिंमें मदर आहे, तारिक आहे, शहज़ाद आहे ऐं जेको आहे अंसर आहे। इन हवाले सां पुलिस पारां ज़ख़्मियुनि जी सुञाणप बि कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त जेको आहे घर अंदरि इहो जेको आहे किचन में धमाको थियो, जंहिंमें 5 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। तमामु जी जेकी हालत आहे उहा ख़तरे खां ॿाहिरि थी। ठीकु आहे इसहाक, वॾी महिरबानी। तमामु मरीज़नि जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे।